जै साल मेराज थो अल्लाह अकबर कबीरा। उन साल मुझे सोने के ॾाढा दुख आया, सदमा आया, तकलीफ़ूं आयूं। मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पाण फरमायो, हे मुझो साल आमुल हुज़न माना दुखन वारो साल आ, गमन वारो साल आ। छो त मेराज खां अॻु में मुझे महबूब सोने जी प्यारी घरवारी की अम्मा बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा, हसन हुसैन जी नानी अम्मा फातिमतुज़ ज़हरा जी जीजल अमड़, मुसलमान औरतुन में सब को पहिरों कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ण वारी। मां उम्रे ते वियोसि, मां मक्के में अम्मा खदीजा जी कब्र ते सूरत तबार पढ़ी आयम। अल्लाह तव्हां खे बि ज़ियारत कराए। अम्मा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा, उन जी जुदाई पहिरीं घरवारी नबी साईं जी ॾाढो दुख थियो, साईं खे सदमो थियो। मुझे साईं के यो दुख वरी बियो सदमो मेराज खां अॻु में मुझे साईं के 3 साल शेबाए अबी तालिब जे कैद में काफ़रन 3 साल नज़र बंद कयो। सहाबा चवन था बुख जे करे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वणन जा पन भी नसीब कया। अज भी हक़ानी आलिम जेलन में वेंदा आहिनि, इहा भी मुझे मिठे मोहम्मद जी सुन्नत अदा कंदा आहिनि। फरमायो ब दुख वरी टियों दुख मेराज वारे साल मुझे महबूब साईं जो चाचो अबू तालिब, उन जी जुदाई जो दुख, उन जो कुफर ते मौत थियो। नबी साईं खे ॾाढो दुख थियो, छो त मुझे हबीब सोने जा 10 चाचा हा। 8 चाचन के अल्लाह जी मर्ज़ी आ रब कुफर ते मौत ॾिनो। 2 चाचा रुगो मुसलमान था, हिकु हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु, ॿियो सैयद शुहदा हमज़ो साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु। चाचे अबू तालिब ते त नबी साईं जी अखियुनि मां नीर वही आया। चाचा मुझे कन में कलमो पढ़ त बि अल्लाह को जन्नत वठी ॾींदो साईं। चाचा तू मुझी नंढे हूंदे वॾी ख़िदमत कई। चाचा मां ॼायम त मां पंहिंजो बाबो अब्दुल्ला ॾिठो ई कोन, मां यतीम नबी थी आयम। चाचा 6 सालन जो थियम त मुंहिंजी जीजल अमड़ आमिना भी वफ़ात करे वई, अञा यतीम थी वयम। 8 सालन जो थियम त ॾाढो अब्दुल मुतलब भी वफ़ात करे वियो। ओ चाचा मां अञा यतीम थी वयम, तू मुझी नंढे हूंदे दिफ़ा भी कयई, मुझी खिदमत भी कयई। चाचा इं न वन दुनिया में सकरात में आ, आखिर में कलमो पढ़, मां अल्लाह को तोखे जन्नत वठी ॾींदो साईं। चाचो जे तो जवानी में न पढ़ियो, पुछाड़ी में कीअं पढ़ा, माण्हू मयार ॾींदा। इं कुफर ते मौत थियो। बुखारी शरीफ जी हदीस में अचे तो मुझो साईं रोई वेठा। अल्लाह फरमायो ओ जिब्रीला जी रब्बे जलीला, वन मुझे सोने के चो सोना मोहम्मद तू रोईंदो न कर, तुझे रोवण जे करे मां अल्लाह जो अर्श लुटी वेंदो आ। सोना तू मुस्कुराइंदो कर, मां अल्लाह खुशी में जन्नत जा 8 दर खोलाए छॾींदो आ। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। इहो दुख थियो मुझे साईं के। घणा दुख थिया। 3 घरवारी जी जुदाई, 3 साल जेल में रहा, चाचे जो दुख, ऐं चौथों दुख मुझो साईं मेराज खां अॻु में ताइफ़ जे ॻोठ विया। सऊदी अरब जो इलाइक़ो आहे ताइफ़, ईअं थधो आहे जीअं पाकिस्तान जो कोहे मरी आहे। उते मुझो सोनो तबलीग करण वियो। क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह अना मुहम्मदुर रसूलुल्लाह जी दावत ॾियण वियो, पर ताइफ़ वारा ज़ालिम निकिता। मुझे साईं खे पत्थर हयूं, भितर हयूं। तकलीफ़ त मुझे इमामुल अंबिया खे आई, तकरीर पियो करे तौहीद जी, नबी साईं खे पत्थर हयूं। असां ते त गुलदारिन माण्हू होॾे पत्थर लॻा। पोइ बि मदीने जे मीर मुझे सोने साईं जे पेशानी मुबारक में खून जा कतरा हलिया। साईं जन जी जुती मुबारक भी रत में गाड़ी थी वई। अल्लाह जी कावड़ वधी वई, रब जो गज़ब ऐं डमर वधी वियो। अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञ मुझे महबूब सोने के दुखायो आ ताइफ़ वारन। चवेस सोना हेडों भी जबल आ, हेडों भी जबल आ, विच में ताइफ़ जो ॻोठ आ। रुगो ब लफ़्ज़ बदवा जा करेन, पिटेन त मां अल्लाह जो अज़ाब अचे टुकड़ा टुकड़ा करे छॾियान। पर मुझो साईं त रहमत वारो नबी आ, न फरमा ना ना जिब्रील वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन।
जिब्रील मुझे रब के चो त मां बदुआ वारो नबी न आया, मां मार खाई भी उम्मत के दुआ देण वारो नबी आ। पिटण वारो नबी न आया, मां उम्मत के दुआ देण वारो नबी आ। हाणे चार दुख मुझे साईं के आया, हिकु ताइफ वारन जो दुख, बियो घरवारी जी जुदाई जो दुख, टियों चाचे अबू तालिब जो दुख, चौथों 3 साल जेल में रहा। चार दुख पो अल्लाह से फरमायो जिब्रील हे साल मुझे सोने के ॾाढा दुख आया थी, सदमा आया थी। हाणे 27 रजब जी रात आ, मेराज जी रात आ, वसल वसाल जी रात आ, कुर्बन जी रात आ, अल्लाह जे दीदार जी रात आ। जिब्रील वञ मुझे सोने के वठी आ, मके पाक मो फर्शन को अर्शन ते वठी अचेस त मां अल्लाह पंहिंजो दीदार करायास त जियां सब दुखड़ा लही वञन से।